नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान हादसे जो इंतज़ार न करे वीडियो साम्हूं आणे ज़मानत ॾियां थी त शहबाज शरीफ़ इमरान ख़ान खे नवाज़ शरीफ़ खां वधीक सिक्योरिटी फराहम कंदो। इमरान ख़ान इस्टेब्लिशमेंट जा नंबर बंदि नाहिनि कया पर इस्टेब्लिशमेंट पाण इमरान ख़ान जा नंबर ब्लॉक करे छॾिया आहिनि। गुजरात में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान जंहिं वीडियो जी ॻाल्हि करे रहियो आहे उहा क़ौम जे अॻियां आणे जीअं ॿार स्कूल वञण खां इनकार कंदे रोईंदा आहिनि, अॼु इमरान ख़ान उन्हनि ॿारनि जीअं रोई रहियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु हुयो त इमरान ख़ान जी कारकर्दगी ज़ीरो आहे, ही तोशाखाना ऐं बेतुल माल जो जोर आहे। इमरान ख़ान हाणे हिसाब जो वक़्तु अची वियो आहे। क़ौम तव्हां खां हिसाब वठंदी। हिन नाअहल जो मक़सदु इदारनि खे पंहिंजे टाइगर फोर्स बणाइणु आहे। मरियम नवाज़ चयो आहे त अॼु क़ौम सवाल करे रही आहे त छा इमरान ख़ान अॼु डॉलर जी क़ीमत यादि आई आहे, जॾहिं त इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ जे दौर जो 114 रुपयनि वारो डॉलर 190 रुपयनि ताईं पहुचायो त उन वक़्तु इमरान ख़ान जो ज़मीर किथे हुयो। महांगाई करण वारो अॼु चई रहियो आहे त महांगाई वधी वई आहे। ही पंहिंजे ख़िलाफ़ चार्ज शीट पेश करे रहिया आहिनि।